नाज़िर नुसरत फ़िरोज़ की दहशतगर्दी टोल अदालत में अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर गुलाम मुर्तज़ा जतोई ऐं अॻूणे सूबाई वज़ीर मसरूर खान जतोई ख़िलाफ़ केसनि जी ॿुधणी जारी आहे। तफ़सील वधीक मालूम कयो था महबूब करोड़ो खां। महबूब, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, नौशरो फिरोज जे इंचार्ज एटीसी जज वटि अॼु अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर गुलाम मुर्तज़ा जतोई ऐं उनजो भाउ जेको आहे मसरूर अहमद खान जतोई पेश थिया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॿुधणी जेका आहे उहा जारी आहे। दादू जो हिकिड़ो केस लॻल आहे, दादू अमीनाणी थाणे जो केस, ऐं उन खां अलावा मोरे थाणे जो बिलावल ज़रदारी क़तल केस। उन खां अलावा मां तव्हांखे इहो ॿुधायां त लंजार हाउस साइण ऐं उगोड़नि वारनि केसनि में उन खां बैदि जेको उन ते पकियूं जेके पकी दरख़्वास्त ज़मानत लाइ ॾिनल आहे उन्हनि ते ॿुधणी जारी आहिनि। मां तव्हांखे उहो ॿुधायां त ॿुधणी खां अॻु जेको आहे पुलिस जेको आहे अदालत जे ॿाहिरां सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कया आहिनि। जी महबूब, तफ़सील ॾियण जे लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।